भाग ॾे भीड़ो त दाल मां सीरो। जॾहिं हिकु पाकिस्तानी उठ गाॾे वारो अमरीकी नायब सदर जो मेहमान बणियो 20 मई 1961 ईस्वीअ ते, उन वक़्त जे अमरीकी सदर लिंडन बी जॉनसन पाकिस्तान जे दौरे ते कराची पहुतो। संदसि काफ़िलो एयरपोर्ट खां शाराए फैसल खां गुज़री रहियो हो। संदसि इस्तक़बाल लाइ रोडनि ते माण्हुनि जो मेड़ हो। सभिनी हिफ़ाज़ती एहतियातनि खां हटी करे जॉनसन केतिरा ई भेरा पंहिंजी कार खे रस्ते में रोकियो ऐं माण्हुनि सां हथ मिलाइण ऐं ॻाल्हाइण जे लाइ कार मां ॿाहिरि निकितो। ओचितो हिन हिकु उठ गाॾे वारे खे ॾिठो। हिन पंहिंजे काफ़िले खे रोके गाॾीअ मां ॿाहिरि निकितो ऐं सिधो उन उठ गाॾे जे मालिक वटि वियो, जंहिंजो नालो बशीर अहमद हो। हिन हिक मुतरजिम जी मदद सां साणुसि गुफ़्तगू कई। उठ गाॾे ते बोह भरियो पियो हो। जॉनसन जी पुछा गुछा करण ते बशीर अहमद खेसि ॿुधायो त इहो ढोरनि जो चारो आहे। जॉनसन बशीर अहमद जी सादगीअ ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि चयो त अॼु खां असां ॿई दोस्त आहियूं। छा तूं पंहिंजे नए दोस्त सां मिलण जे लाइ अमरीका अचणु चाहीं थो? बशीर अहमद जवाबु ॾिनो त छो न, यकीनन यकीनन, महिरबानी महिरबानी। इन्हनि लफ़्ज़नि खां सवाइ हू ॿियो कुझु बि न चई सघियो। इन ते सभु खिलण लॻा। जॉनसन बशीर खे हिकु ख़ूबसूरत बाल पॉइंट पेन तोहफ़े तौरु ॾिनी। बशीर अहमद शायदि अमरीकी नायब सदर सां मुलाक़ात जो उहो मौक़ो विसारे छॾियो, पर ॿिए ॾींहुं पाकिस्तान जी समूरनि अख़बारुनि में संदसि ख़ूबसूरत तस्वीरूं छपिजी वयूं। रातो राति हू पाकिस्तान जो वॾो माण्हू बणिजी वियो। कुझु ई ॾींहंनि खां पोइ कराची जी रोज़ानी जंग जे कालम वग़ैरह वग़ैरह में उन वाक़े जो ज़िक्र कयो वियो। उन दौरान अमरीकी सफ़ारतखाने हिन कालम जो तर्जुमो जॉनसन खे मोकिलियो, जेको अमरीका पहुची चुको हो। ही कालम पढ़ंदे जॉनसन खे कराचीअ वारो उठ ड्राइवर ऐं खेसि ॾिनल दावत यादि आई। जॉनसन फौरी तौर ते बशीर अहमद खे अमरीका अचण जी सरकारी दावत मोकिली। उन वक़्तु हू झूपड़ीअ में रहंदो हो। अमरीकी नायब सदर जी दावत मिलण खां पोइ बशीर अहमद हिकु ॿिए मुझारे में पइजी वियो त जेकॾहिं हू अमरीका हलियो वियो त संदसि ॿारनि जो गुज़रान कीअं थींदो। अमरीकी सफ़ारतखाने बशीर अहमद जे ॿारनि खे संदसि गैर मौजूदगीअ में 25 रुपया रोज़ानो अदा करण जो बंदोबस्तु करे मसइलो हल करे छॾियो। बशीर अहमद इन ॻाल्हि मां मुतमिन थी वियो। पोइ हिन पंहिंजे यादगार सफ़र जूं तयारियूं शुरू कयूं। ॿिए ॾींहुं जॾहिं इहा ख़बर अमरीकी मीडिया में आम थी त रीडर्स डाइजेस्ट बशीर अहमद खे अमरीका में मेज़बानी करण जी आश कई ऐं पासपोर्ट ऐं वीज़ा जे तरीक़ेकार मां गुज़रण बैदि बशीर अहमद 14 अक्टूबर 1961 ईस्वीअ ते अमरीका रवानो थी वियो। सफ़र ते रवानगीअ खां अॻु हुकूमत पाकिस्तान बशीर अहमद जे लिबास ते ख़ासि ध्यानु ॾिनो ऐं खेसि 3 शेरवानियूं ऐं हिकु जना केप ॾिनी त जीअं हू अमरीका पहुचंदे हिकु बावकार पाकिस्तानी नज़र अचे। हुकूमत जॉनसन खे पेश करण जे लाइ कुझु तोहफ़ा पिणु खेसि ॾिना। जॾहिं बशीर अहमद अमरीका रवानो थियो त अमरीकी सफ़ीर विलियम एम राउटर खेसि जहाज़ जी ॾाकण ताईं छॾण आयो। अमरीकी हवाई कंपनी पैन एम खेसि फर्स्ट क्लास में अमरीका जो सफ़र करायो। हिननि लाइ पाकिस्तानी खाधे जो ख़ासि बंदोबस्तु कयो वियो हो ऐं हिकु उर्दू ॻाल्हाईंदड़ पाकिस्तानी बि साणुसि गॾु मोकिलियो वियो त जीअं खेसि सफ़र में बोरियत महसूस न थिए। बशीर अहमद उठ गाॾे वारो लंडन ज़रिए अमरीका पहुतो। लंडन ऐं न्यूयॉर्क में ॿिन्ही हंधनि ते बशीर खे सरकारी महिमान जो प्रोटोकॉल ॾिनो वियो। अमरीका में पाकिस्तान जो सफ़ीर अज़ीज़ अहमद अमरीका में संदसि आजियां कंदड़नि में शामिल हो। बशीर अहमद जो इहो दौरो अटकल 2 हफ़्तनि ताईं हलियो। नायब सदर जॉनसन साणुसि मुलाक़ात कई। जॉनसन बशीर अहमद न ॾिठो ऐं खेसि चयो त बदकिस्मतीअ सां अॼुकल्ह मौसम ख़राबु आहे ऐं सर्द हवा हली रही आहे। बशीर जवाबु ॾिनुसि त दिलनि में जज़्बनि जी गर्मी आहे त थधियूं हवाऊं कुझु बि नथियूं करे सघनि। बशीर अहमद खे न्यूयॉर्क जे वाल्डरूफ एस्टोरिया होटल में रहायो वियो ऐं खेसि गॾियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर ऐं एम्पायर स्टेट बिल्डिंग जो दौरो करायो वियो। अमरीका जे अॻूणे सदर हैरी एस ट्रूमैन सां बि मुलाक़ात थी, जेको बशीर अहमद सां मुलाक़ात करे तमामु घणो ख़ुशि थियो। अमरीकी मीडिया बशीर साहिबान जे दौरे जी कवरेज लाइ पंहिंजे मज़ाया कालम निगारनि खे मुक़ररु कयो, पर उन दौरे दौरान बशीर साहिबान, जेको बिल्कुलु बि न पढ़ियलु हो, अमरीकी मीडिया खे पंहिंजी गुफ़्तगू सां ॾाढो मुतासिर कयो। हिन मेड़ में हिकु छोकिरीअ खे ॾिठो ऐं चयाईं त न्याणीअ जो मिसाल घर में ईअं आहे जीअं मौसमुनि में बहार जी मौसम। खांउसि पुछियो वियो त उठ कहिड़े क़िस्म जो जानवर आहे त हुन चयो त उठ उन औरत वांगुरु आहे जंहिंजे बारे में का बि ख़बर नाहे हूंदी त उन जो ईंदड़ कदम कहिड़ो हूंदो। बशीर अहमद जिते बि वियो उते दिलचस्प गुफ़्तगू कई। बशीर अहमद खे अमरीका जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां केतिरा ई तोहफ़ा ॾिना विया, जिन में फोर्ड कंपनी पारां ॾिनल ट्रक भी शामिल हुई। जॉनसन सफ़र जी पुॼाणीअ ते बशीर साहिबान खे उम्रो अदा करण जी आश कई। जॉनसन जे इन एहसान ते बशीर साहिबान हैरान थी वियो।
ऐं संदसि अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हिन अमरीकी नायब सदर जी उहा आश क़बूल कई। कुझु महीननि बाद मार्च 1962 ईस्वीअ में अमरीकी सदर जी अहलिया मिसिस जैकोलिन कैनेडी ऐं उन जी भेण पाकिस्तान जो दौरो कयो। दौरे जे आख़िरी मरहले में हू कराची पहुतियूं। उन ई ॾींहुं कराचीअ में हिननि अमरीकी नायब सदर जॉनसन जे दोस्त बशीर सारबान सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते बशीर सारबान मिसिस कैनेडीअ जो तारुफ़ संदसि ज़ाल ऐं ॿारनि सां करायो ऐं खेनि पंहिंजे उठ ते सवार थियण जी दावत ॾिनी। मिसिस कैनेडी ख़ुशीअ सां बशीर जे उठ ते सवार थियूं ऐं उठ सां गॾु केतिरियूं ई तस्वीरूं कढायूं। 1963 ईस्वीअ में जॉन एफ कैनेडी जे क़त्ल खां पोइ जॉनसन अमेरिका जो सदर थियो। जॾहिं जॉनसन 22 मार्च 1973 ईस्वीअ ते वफ़ात कई त बशीर सारबान हिकु भेरो ॿीहर मीडिया खे यादि आयो। खेसि कराचीअ में अमरीकी कॉन्सुलेट में दावत ॾिनी वई, जिते हुन जॉनसन जे लाॾाणे ते हिकु ताज़ियती किताब में पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कयो। उन खां पोइ बशीर उठ गाॾे वारो हिकु भेरो ॿीहर गुरबत ऐं गुमनामीअ जी उंदाह में गुम थी वियो ऐं जॾहिं 14 अगस्त 1992 ईस्वीअ ते वफ़ात कयईं त केतिरनि ई माण्हुनि खे उहो यादि बि न हो त हिन गुमनाम शख़्स जूं ख़बरूं ऐं तस्वीरूं कॾहिं सॼी दुनिया जे अख़बारुनि में पहिरें सुफ़े ते छपियूं हुयूं।